रहमान रहीम। जी त मुंहिंजा साईं, सभ खां पहिरियां त तव्हां दोस्तनि जी महिरबानी। सो मां गुज़ारिश इहा कंदुसि त महताब ॾाहिर ते जेको हमिलो थियो आहे, हू चवे पियो महताब त हिन तरफ़ खां बि माण्हू लिकियल हुया, हुन तरफ़ खां माण्हू लिकियल हुया, सवनि जी तादाद में माण्हू हुया, ही मुंहिंजी गाॾी खे अंधाधुंध फायरिंग थी, हीअं थी, हूं थी। ऐं हिते वरी FIR में चवे थो त 7 माण्हू हुया, ऐं होॾां चवे थो त मूंखे शहरयार रस्ते में मिलियो आहे, जेको सरासर कूड़ ॻाल्हाए थो। मां किथे हिनखे मिलियो ई न आहियां। त होॾां चवे थो शहरयार मूंखे रस्ते मां मिलियो आहे, उन खां पोइ हिन फ़ोन कया आहिनि, फ़ोन करण खां पोइ हिन माण्हुनि खे घुरायो आहे जंहिं मूं ते हमिलो करायो। हिकु तरफ़ इहे चवे थो, वरी FIR में चवे थो त शहरयार आयो, मुंहिंजी गाॾी खे रोकियईं, मूंखे हकलू ॾिनई ऐं मूंखे चयईं त तूं मुंहिंजो इलेक्शन में फार्म मूंसां छो भरियो, इलेक्शन में मूंसां फार्म छो भरियो। उन खां पोइ हिन जे हथ में क्लेशन कोप हुई, जेको फायर कयईं वरी ज़फ़र खे। हाणे इहा त हिकिड़ी हिन जी वैड़ाइप जी निशानी आहे। ही बोखलाहट जो शिकार थी वियो आहे। सो हिकु तरफ़ चवे थो सवनि जी तादाद में माण्हू हुया, ॿी तरफ़ चवे थो 7 माण्हू हुया। हिकु तरफ़ चवे थो त शहरयार मूं ते हमिलो करायो आहे, ऐं वरी FIR में चवे थो त मूंखे रोके करे वरी पोइ मारियईं कंहिंखे, ज़फ़र खे। सो मां सभ खां पहिरियां त ज़फ़र जे वारसनि सां हिन ॾुख में बराबरि जो शरीक आहियां। ज़फ़र हिन जो गाढ न हुयो। ज़फ़र ॾाहिर हिकिड़ो फ़क़ीर क़िस्म जो माण्हू हो। मां ज़फ़र ॾाहिर जे वारसनि खे हिन तव्हांजे चैनलनि जे थ्रू इहो पैगाम ॾियां थो, इहो गुज़ारिश कयां थो त ज़फ़र हिकिड़ो फ़क़ीर क़िस्म जो माण्हू हुयो। ज़फ़र सां वॾी साज़िश थियल आहे। ज़फ़र जे क़त्ल जा तव्हां पेर खणो, तव्हां हथ ते हथ ॾेई न वियो। तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, मुंहिंजा बचा आहियो। तव्हां ज़फ़र जो जेको क़त्ल थियो आहे, हिन जा पेरा खणो। हिन जा पेरा काॾे था वञनि, कहिड़े तरफ़ था वञनि। हुन फ़क़ीर माण्हू खे हिन माराए मूंखे सियासी मैदान मां ई आउट करणु चाहे थो। ही चवे थो हिकिड़े फ़क़ीर क़िस्म जे माण्हू खे मां माराए छॾींदुसि। हुनखे पंहिंजी गाॾी में थो विहारे, अॻी सीट ते थो विहारे या पुठियां थो विहारे, पंहिंजी गाॾी में हुनखे विहारे हुनखे अॻियां रवानो करे छॾे थो। हाणे ख़ुदा खे ख़बर हुनजा पंहिंजा माण्हू लिकल हुया, कहिड़ियूं कुवतूं हुयूं, कहिड़ा अंसर हुया। ज़फ़र खे अॻी सीट में विहारे करे रवानो करे थो, पाण हुन गाॾी में ई नथो चढ़े, ऐं फायरिंग थिए थी। उहो फ़क़ीर क़िस्म जो माण्हू मारिजी थो वञे। पर फ़रियादनि खां वरी फ़रियाद जो हक़ खसे थो। चवे थो मां फ़रियाद कंदुसि। अरे बाबा, तूं फ़रियाद कीअं कंदे? मां फ़रियादी थींदुसि। तूं फ़रियादी कीअं थींदे? तुंहिंजो हक़ ई न आहे। ज़फ़र को लावारसो न हुयो। ज़फ़र जा पोयों ख़ानदान मौजूदु आहे। ज़फ़र जा ॿाहिरि भाटिया वग़ैरह सभु मौजूदु आहिनि। ज़फ़र जो ख़ानदान मौजूदु आहे। तूं इहो उन्हनि खां फ़रियाद जो हक़ छो थो खसें? सो मां ज़फ़र जे हू ग़रीब आहिनि, मिसकीन माण्हू आहिनि, उनखे प्रेशर ॾिनो वेठो आहे, ही दबा ॾिनो वेठो आहे त मां फ़रियादी थींदुमि ज़फ़र जो, उन्हनि खां हक़ खसे थो। सो मां उन वारसनि खे हिकु दफ़ो वरी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तव्हां पंहिंजो एप्लीकेशन ॾियो, कुझु बि कयो, पंहिंजे वारस, पंहिंजे ज़फ़र जी वारसी तव्हां पाण कयो, छो जो तव्हां वारिस आहियो। ही तव्हांजे खून खे विञाइणु चाहे थो। हिन ज़ुल्म करायो आहे, को ड्रामो कयो आहे, कुझु बि कयो आहे, या के कुवतूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे इलाइक़े में अमन बर्दाश्त नथियूं करनि। हो ईअं त न आहे कि साॻे ई कुवतां आहिनि जिन मूं ते हमिलो कयो, उहे साॻियूं कुवतां त न आहिनि जिन वरी हे कमु कयो आहे। ॿ पहलू आहिनि। या त हिन पाण ड्रामो कयो आहे मूंखे सियासी मैदान खां हटाइण, या त साॻियूं कुवतां आहिनि जेके इलाइक़े जो अमन तबाह करणु चाहिनि थियूं, हिन असांजे ज़िले जो अमन तबाह करणु चाहिनि थियूं। उहे कहिड़ियूं कुवतां आहिनि? सो मां SSP घोटकी, DIG सखर, IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं सदर पाकिस्तान हिन खे गुज़ारिश कंदुसि त हिन केस जी इंक्वायरी कराई वञे। अॼु IT जो दौरु आहे।
अॼु ट्रेसिंग जो दौरु आहे। जे हिन फ़क़ीर क़िस्म जे माण्हू में मुंहिंजे या मुंहिंजे पुट जो हिकु इंच जेतिरी बि इन्वॉल्वमेंट अगरि जे ज़ाहिर थिए थी, असां ते को प्रूफ थिए थो, त मां जेल वञण लाइ तयारु आहियां। मां पंहिंजे पुट समेत जेल वञण लाइ तयारु आहियां। ही असांजी हिन सां सियासी मुखालफ़त हुई। ही छा थो करे? ही अहिड़ो नई हवा छॾी अथसि, शर ॾहर तकरार। मां चवां थो शर ॾहर तकरार न आहे। ॾहर मुंहिंजा भाइर आहिनि, ॾहर मुंहिंजा दोस्त आहिनि, ॾहरनि में मुंहिंजूं उमेदूं आहिनि। ॾहर मूंसां केतिरा ई ॾहर हुया जेके मूंसां इलेक्शन में गॾु हुया। तो ही शर ॾहर तकरार कराइणु चाहे थो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। सिर्फ़ और सिर्फ़ ही ड्रामा करे, ही मूंखे हुन फ़क़ीर क़िस्म जे माण्हू खे मराए, मूंखे सियासी मैदान में आउट करणु चाहे थो। मां सम्झां थो ही पंहिंजो सियासी नुक़सान करे थो। अवाम सुजाग थी चुकी आहे। हिन सां अवाम सभु कुझु सम्झे थी त पंहिंजी गाॾी जी फ्रंट सीट में विहारे उन फ़क़ीर माण्हू खे अॻु रवानो करे पाण पोइ गाॾी में अचण जी कहिड़ी ज़रूरत हुई। मूंखे वरी वरी चवां थो, ॿीहर चवां थो, ज़फ़र जे वारसनि खे चवां थो, तव्हां खां तव्हांजे ज़फ़र सां ज़्यादती थी आहे, ज़ुल्म थियो आहे। अलाह खे गवाह करे चवां थो त मां तव्हां सां ॾुख जी घड़ी में बराबरि जो शरीक आहियां। तव्हां पंहिंजे ज़फ़र जो खून न विञायो। हीउ गार्ड न हुयो, हीउ फ़क़ीर क़िस्म जो माण्हू हुयो। असांखे बि प्यारो हुयो, असां सां मिलंदो हुयो। असां हमेशह ज़फ़र जी इज़त कंदा हुया, ज़फ़र असांजी इज़त कंदो हुयो। असांखे ज़फ़र जो वॾो ॾुख आहे। हीउ गार्ड वग़ैरह न हुयो, हीउ कहिड़ो ई रंग ॾे। बाक़ी ईअं अहिड़नि हरकतनि करण सां इलाइक़े जो अमन तबाह थींदो। अॻ में तव्हां ॾिठो, मुंहिंजी हिकिड़ी सुठी कोशिशि हुई। मां ऑफिसरनि जे तरफ़ां, ज़िले जो कमांडर हुयो, उन जी तरफ़ां वञा पियो, तारीख़ूं वठां पियो, कोशिशि कयां पियो, ख़ैर करायां पियो, माण्हू सिलेंडर कराइण जी कोशिशि कयां पियो, ख़ुदा ख़ातिर त इलाइक़े जो ई अमन बहाल थिए ऐं इंसानी जानियूं बची सघनि। शहरयार हिकिड़ो खुली किताब आहे। शहरयार हिकिड़ो फ़क़ीर क़िस्म जो माण्हू आहे। शहरयार वटि का बि ज़ात पात न आहे। मुस्लमान सभु असां पाण में भाउर आहियूं। पाड़े में वेठल असांजा जेके हिंदू आहिनि उहे असांजा बचा आहिनि। असां हिंदू बिरादरी सां बि ओतिरो ई प्यार कंदा आहियूं जेतिरो मुस्लमान बिरादरी सां प्यार कंदा आहियूं। का ज़ात पात कोन्हे। कुझु माण्हुनि जा ज़ाती मफ़ादात आहिनि। कुझु माण्हुनि जा ज़ाती मफ़ादात आहिनि जेके हू कुझु फ़क़ीर क़िस्म जे माण्हुनि खे जीअं मराए करे अहिड़ा पंहिंजा मक़सद हासिल करणु चाहिनि था। मां वरी बि SSP साहिब खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे असांखे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी घुर्जे ऐं ज़फ़र जे कातिल जेके बि आहिनि उहे पधिरा थियणु घुर्जनि। साईं, तव्हांजे मथां हिन वाक़े खां हिकु ॾींहुं अॻु में पंजाब जे माचके थाणे ते बि तव्हां ते ऐं तव्हांजे पुट जहांगीर ख़ान मथां क़त्ल जो केस दाख़िल थियो हो। छा ही सॼी इन मामले जी कड़ी त न आहे जो हिकु ॾींहुं तव्हां ते केस दाख़िल थिए थो, ॿिए ॾींहुं ही जाम महताब ॾहर ते हमिलो थिए थो? ऐं इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे जेको पंजाब जे माचको थाणे ते तव्हां मथां क़त्ल जो केस दाख़िल थियो आहे, जेको वहीद चीलरो कचे में जेको मारिजी वियो आहे 4 बंदनि तां? मुंहिंजा साईं, असां किथे रहूं, किथे वसूं, किथे असां, किथे कचो, किथे माचको, किथे पंजाब, किथे सिंध, किथे उबाहड़ो। मां पंहिंजा फ़ोन ॾियण लाइ तयारु आहियां। मां पंहिंजे पुट जा मोबाइल फ़ोन ॾियण लाइ तयारु आहियां। इंक्वायरी थिए ऐं सही माना में इंक्वायरी थिए ऐं असांजी लोकेशन ट्रेस कराई वञे त असां उन ॾींहुं किथे हुयासीं। ही हिकिड़ो प्लान ठहियो आहे। इहे पेरा साॻे ई पासे वञनि था। हिकु ॾींहुं राति जो कचे में अंदरि कमांद में मुंहिंजो पुटु वियो आहे ऐं मां बछ ॾिनी आहे। हुते हुन सिलरो मूंखे ख़बर न आहे उनखे कंहिं मारियो आहे, पर उनजो बि असांखे ॾुख आहे। नौजवान छोकिरो, के चवनि था पाण में विढ़िया आहिनि, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। के चवनि था त हू को
टिकटॉक वग़ैरह ठाहे पियो, के चवनि था त हुननि जो कंहिं ॿी बिरादरी सां जहिड़ो हुयो, उहो अलाह खे ख़बर, असांखे ख़बर न आहे। पर मुंहिंजी लोकेशन ट्रेस कराई वञे, ही वॾी फिल्म तयारु थी आहे मुंहिंजे लाइ। राति जो हिकिड़ी खून में FIR थी आहे, नॉमिनेट मुंहिंजे पुट खे कयो वियो आहे। ठीकु सुबुह ते 24 कलाक बि न गुज़रिया आहिनि, हेॾो वॾो अटैक थियो आहे। अटैक थियण खां पोइ 10 मिंटनि खां अॻु में हू जीअं अमरा आहे वेड़ो थी शहरयार 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 नाला खणे थो। हिकु तरफ़ चवे थो त 6 माण्हू लिकियल हुया, ॿिए तरफ़ चवे थो त 7 माण्हू हुया, हिकु तरफ़ चवे थो त शहरयार मूंखे मिलियो, पोइ मूंखे माण्हुनि ॿुधायो, पोइ फ़ोन कंदो वियो। अबा जॾहिं तोखे फ़ोन बि कया, कंहिं माण्हुनि ॿुधायो बि सही, त पोइ तुंहिंजो फर्ज़ु हुयो न, तूं उन महिल SHO खे कॉल करें हा, तूं उन महिल SP खे कॉल करें हा, तूं महिल आला अमलदारनि खे कॉल करें हा। तूं चवे हा मूंखे थ्रेट आहिनि, मूंखे अहिड़ियूं फ़ोन अचनि थियूं, मूंखे सिक्योरिटी फराहम कई वञे, या मूंखे पुलिस जी मोबाइलूं मोकिलियो, मूंखे ख़तरो आहे। जॾहिं तुंहिंजे हथ जो पंहिंजो ड्रामो हुयो, ख़ुदा हुनखे पाण भुलायो आहे, पाण चवे थो त मूंखे फ़ोन आया। जॾहिं साह प्यारो आहे, ज़िंदगी प्यारी आहे, असांखे त ज़फ़र बि प्यारो, छा भला ज़फ़र इंसान न हो छा, जो पंहिंजी सीट ते अॻियां हुनखे विहारे। जॾहिं तोखे कालां बि अचनि थियूं, जॾहिं तोखे माण्हू कॉलूं बि करनि था, तोखे माण्हू फ़ोन बि करनि था, तोखे ख़तरो आहे, त पोइ पंहिंजी सीट ते ज़फ़र खे विहारे अॻियां गाॾी में रवानो करे, तोखे कहिड़ी ज़रूरत पई हुन ग़रीब सां ज़ुल्म कई। मां सम्झां थो त साॻियूं कुवत आहिनि। हीअ फिल्म ठही वई आहे। राति जो मां ते पंजाब में FIR कराई आहे, सुबुह जो वॾो अटैक थियो आहे। अटैक थियण खां पोइ 10 मिंटनि खां पोइ मुंहिंजो नालो खयो वियो आहे। मुंहिंजी लोकेशन ट्रेस कराई वञे, मां उन महिल कंहिं कम सबबु खानपुर तालुके में आहियां। खानपुर तालुके में आहियां। मुंहिंजो पुटु अलहमदुल्ला 3 रोज़ा रखे थो, हू रोज़ो रखी पंहिंजे ॻोठु पियो रहियो आहे। लोकेशन ट्रेस कराई वञे त मुंहिंजी लोकेशन खानपुर तालुके जी ईंदी। सो ही हिकिड़ो फिल्म आहे। सो हिन सां मां सम्झां थो त सियासी मैदान खां मूंखे हटाइण जी साज़िश आहे, अवाम खां मूंखे परे रखण जी साज़िश आहे, अवाम खे वर्गलाइण जी हिकिड़ी साज़िश आहे। पर उबाड़े जी अवाम, डिस्ट्रिक्ट घोटकी जी अवाम, पूरी दुनिया मूंखे सुञाणे थी। मां फ़क़ीर सिफ़त माण्हू आहियां। अहिड़ियुनि हरकतनि सां मां सम्झां थो त मुंहिंजो सियासी फ़ाइदो थींदो ऐं हू पंहिंजो सियासी नुक़सानु करनि था। मुंहिंजी लोकेशन ट्रेस कराई वञे ऐं जुडिशल इंक्वायरी कराई वञे। मां आला अमलदारनि खां हिकु दफ़ो ॿीहर रिक्वेस्ट कयां थो, मां पुरुमेद आहियां पंहिंजी अदलिया मां, मां पाकिस्तान जी अदलिया मां, पंहिंजे जजिस मां पुरुमेद आहियां। जुडिशल इंक्वायरी थिए, हिन में असांजो को कसूर साबित थिए त असां ॿई पीउ पुट जेल में वञण लाइ तयारु आहियूं। हिकिड़ी वॾी फिल्म तयारु थी आहे। ही कुझु अहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके सिलत जो अमन नथियूं चाहिनि ऐं ख़ाना जंगी करणु चाहिनि थियूं। हिन जा पंहिंजा ज़ाती मफ़ादात आहिनि। ज़ाती मफ़ादातनि खे क़बाइली झगड़नि में हे बदिलाइणु चाहिनि था ऐं ही जेका मुख़्तलिफ़ हवा छॾनि था, ही सिंधी आहे, ही बलोच आहे, ही पंजाबी आहे, ही सराइकी आहे, ही केरु आहे, सभु मुस्लमान आहियूं, सभु भाइर आहियूं, सभु हिकिड़े दिलि जा आहियूं। असांजो कंहिंजे लाइ बि असां वटि का नफ़रत कोन्हे। असां दरवाज़ा अवाम जे लाइ 24 कलाक खुलियल आहिनि। मुंहिंजे लाइ हिकिड़ी साज़िश तयारु थी आहे, मुंहिंजे लाइ हिकिड़ी फिल्म तयारु थी आहे। पंजाब में FIR कराए सुबुह ते हेॾो वॾो अटैक थियो आहे। उन खां पोइ 10 मिंटनि खां पोइ मुंहिंजो नालो खयो वियो आहे। मां सम्झां थो त अवाम चङी रीति खां सुञाणे थी ऐं मां पंहिंजी अदलिया मां, जजिस मां पुरुमेद आहियां त इनशाला मूंसां इंसाफ़ थींदो। इन वाक़े बाद साईं जेके तव्हां ते क़ातिलाणे हमले में मुलविस आहिनि जवाबदार, उहे मंज़र आम ते अची वञनि था, इनखे तव्हां कीअं करे थो? समझदार के लिए इशारा ही काफ़ी है। हिकु तरफ़ फिल्म ठहे थी, पंजाब में FIR थिए थी, उन खां पोइ सुबुह ते ही पाण ते हमलो कराए थो या के कुवत हिन ते हमलो करनि थियूं। उन खां फौरन बाद मुंहिंजा कातिल, मुंहिंजे शहीद दोस्त अली मोहम्मद जा कातिल सरेआम क्लेशनूं खणी, जिठरियूं खणी असल जी नुमाइश कंदा ॾरकी शहर में घुमंदा रहिया आहिनि, उबाड़े शहर में घुमंदा रहिया आहिनि ऐं महताब जे बंगले ते उन्हनि जा वीडियो क्लिप आहिनि। हीउ जेको पाण खे चवे थो न मां खीर जो धोतल आहियां, सो अहिड़ा वीडियो क्लिप आहिनि जेके असांजा कातिल, रहज़न, ॾोहारी, धाड़ेल, शहीद अली मोहम्मद जा कातिल
उहो सरेआम दरकी में उॿावड़े में हथियारनि जी नुमाइश करण खां बाद महताब जे बंगले ते हुन वञी वीडियो ठाहिया आहिनि ऐं टिकटॉक भरिया आहिनि जहिड़ा अहिड़ा असां वटि क्लिप मौजूदु आहिनि। कहिड़ो पैगाम ॾींदो? मां पंहिंजे वोटरनि खे, मां पंहिंजे वर्करनि खे, मां पंहिंजे दोस्तनि खे, मां पंहिंजे सपोर्टरनि खे, मां पंहिंजे भाउरनि खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि, इहो अर्ज़ु कंदुसि त शहरयार जेतिरे ताईं ज़िंदा आहे एतिरे तव्हां सां गॾु आहे। शहरयार खे तव्हां खां परे को बि नथो करे सघे ऐं तव्हांखे शहरयार खां परे को बि नथो करे सघे। असां कल्ह बि पंहिंजे वोटरनि सां गॾु हुयासीं, अॼु बि पंहिंजे वोटरनि सां गॾु आहियूं। हीअ कूड़ा ड्रामा, हीअ कूड़ा फिल्म हीअ ख़तमु थी वेंदा। हिकिड़ो ड्रामो हुयो, इहो इनशाला असां पंहिंजी अदलिया मां, पंहिंजे जजिस मां पूरो उमेद आहियूं। इनशाला असांखे इंसाफ़ मिलंदो। असां पंहिंजे वोटरनि जे अॼु बि अल्हम्दुलिल्लाह मां वटि वॾो दोस्तनि जो वोटरनि जो वॾो हजूम हुयो ऐं मूंसां मोहबत करण वारा माण्हू अॼु बि मूं वटि आया हुया ऐं चवंदा असांजे लाइ छा हुकुम आहे। मां तव्हांजी दुआउनि जी ज़रूरत आहे। मां दोस्तनि खे चवां थो त कूड़ा केसनि ख़तमु थी वेंदा, कुझु बि न आहे। अदलिया इनशाला असां पूरो उमेद आहियूं असांखे पंहिंजो इंसाफ़ मिलंदो। तव्हां मायूस न थियो, असां तव्हां सां गॾु आहियूं। बाक़ी इहे जेके साज़िशूं करनि था, ज़िले जो अमन तमाम ख़राबु करणु चाहिनि था, ही ड्रामा ठाहिनि था, इन जा नापाक इरादा जेके आहिनि अॻ में बि अलाह सां मिटी में मिलाया आहिनि। असांखे उन ज़ात ते यकीन आहे, अलाह जी ज़ात ते असांखे यकीन आहे त उन्हनि जा नापाक इरादा जेके आहिनि उहे मिटी में मिली वेंदा। ऐं इनशाला असां कल्ह बि अवाम सां गॾु हुयासीं, कल्ह बि अवाम जा ख़ादम हुयासीं, अॼु बि अवाम जा ख़ादम आहियूं ऐं जेतिरे ते ज़िंदा आहियूं इनशाला अवाम पंहिंजी अवाम जी ख़िदमत कंदा रहंदासीं।